हैदराबाद में जुनूनी जवाबदार खां भेण खे बचाइण जी कोशिश दौरान मर्डरिंग थियल नौजवान आकाश पठाण ज़ख़्मनि जी सट न सहंदे दम ॾिनो। कुझु ॾींहं अॻु जवाबदार इशाद खोखर कानून जी शागिर्दियाणी युसरा पठाण ते फायरिंग करण बाद पाण ते बि फायरिंग करे आपघात कयो हो। वाक़े दौरान भेण खे बचाइण जी कोशिश दौरान आकाश पठाण बि गोलियुनि सां पुरुणिजी वियो हो। आकाश पठाण खे मर्डरिंग हालत में कराची जी निजी अस्पताल मुंतकिल कयो वियो हो। सिंध हुकूमत सरकारी ख़र्च ते आकाश जो इलाज कराए रही हुई। अॼु कराची जे निजी अस्पताल में आकाश दम ॾिनो। यादि रहे त युसरा पठाण जे वारसनि तरफ़ां पुलिस जी सुस्त रफ़्तारीअ वारी जांच ते ख़दशनि जो इज़हार कयो हो ऐं चयो त असां सां इंसाफ़ कयो वञे, पुलिस जी जांच ते एतमाद नाहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।